रब जी मार ख़बर न चार। कुदरत जे कहर जी ख़बर न पवंदी आहे। राजस्थान में आयल ॿोॾ जी ख़बर ॿुधाए, कंहिं सुपने में बि न सोचियो हो त रेगिस्तान में हीअं ॿोॾ अची हेॾो नुक़सान कंदी। इन करे चइबो आहे त रब जी मार ख़बर न चार। रत कटोरो ॾिजे तॾहिं भत कटोरो मिले। मेहनत करण सां ई रोज़ी रोटी मिले थी। मज़ूर माण्हू सुबुह खां शाम ताईं जॾहिं सख़्त महिनत कंदा आहिनि तॾहिं खेनि 4 ॾोकड़ मिलंदा आहिनि। इन करे चइबो आहे त रत कटोरो ॾिजे तॾहिं भत कटोरो मिले। रधी पकी बि या नसीब। नसीब ते कंहिंजो वस कोन्हे। विरांङे वक़्तु केतिरा माण्हू पंहिंजा भरिया तड़िया घर ऐं रधल देगड़ा छॾे जान बचाए अची हिते पहुता। इन करे चइबो आहे त रधी पकी बि या नसीब। रिढ छा ॼाणे रबाब मां, जंहिंजी ॿोली बि। बेवकूफ़ माण्हूअ खे अकुल जी ॻाल्हि सम्झ में न ईंदी। तूं मोहन खे राग भैरवी सेखारण वेठो आहीं। मोहन भला शास्त्रीय संगीत मां छा ॼाणे? हू त रुगो सस्ता फिल्मी गीत ॿुधंदो आहे। इन करे चवंदा आहिनि त रिढ छा ॼाणे रबाब मां, जंहिंजी ॿोली बि। रिढूं मिड़ियो ई बूथकारियूं। सभु हिक जहिड़ा बेवकूफ़ या बदमाश। ऑफिसर कहिड़ो बि हुजे, कम करण खां अवल धिका ज़रूर खाराईंदो। सरकारी ऑफिसनि में कमु कंदड़ सभु हिक जहिड़ा ई त आहिनि। इन करे चवंदा आहिनि त रिढूं मिड़ियो ई बूथकारियूं। रुठी आहे घोट सां, ॻाल्हाए नथी ॻोठ सां। झगड़ो हिक सां कजे ऐं ॻाल्हाइण बंदि ॿियनि सां कजे। आशा पंहिंजी भेण सां नाराज़ थी त संदसि सभिनी साहेड़ियुनि सां ॻाल्हाइण बंदि करे छॾियईं। इन करे चवंदा आहिनि त रुठी आहे घोट सां, ॻाल्हाए नथी ॻोठ सां। रे कोठियो कुतो बि कोन सूंहे। बिना कोठ जे कंहिं जलसे में वञणु शानाइतो नाहे। अशोक खे आदत आहे त हू पार्टियुनि में बिना कोट पहुची वेंदो आहे ऐं केतिरा दफ़ा पंहिंजी बेइज़ती कराईंदो आहे। इन करे चइबो आहे त रे कोठियो कुतो बि कोन सूंहे। रे घुरे माउ बि खाधो न ॾे। तव्हां कबी तॾहिं ई केरु ॿुधंदो। मालिक केतिरे वक़्त खां मुलाज़मनि खे बोनस न ॾिनो हो। नेठि मुलाज़मनि गॾिजी स्ट्राइक जी धमकी ॾिनी तॾहिं खेनि बोनस मिलियो। इन करे ई चवंदा आहिनि त रे घुरे माउ बि खाधो न ॾे। रोटी बि चइजे पाण बि छॾाइजे। नाले तौरु रोटी मोकिलाइण। सुनीता जॾहिं वञण लॻी तॾहिं दर ते सपना खेसि चयो, ईअं जल्दी छो थी वञी, रोटी जेकर खाई वञी हा। इन खे चइबो आहे त रोटी बि चइजे पाण बि छॾाइजे। ज़ुबान नंढड़ी पर विहजी ॻंढड़ी। ज़हरीला लफ़्ज़ ज़ुल्म ॿारे छॾींदा आहिनि। वीरूमल धीरूमल खे ॾाढो बदशद ॻाल्हायो। इन करे संदन सालनि जी दोस्ती ख़तम थी वई। इन करे चइबो आहे त ज़ुबान आहे नंढड़ी पर विहजी ॻंढड़ी। ज़हर ज़हर सां मरंदो आहे। बुरे या लुच माण्हूअ सां बुरो या लुचु ई पुॼी सघंदो आहे। बच्चू पाण खे दादागीर सम्झंदो हो, पर हिक ॾींहुं निहाल चमाट जे बदिरां ठौंशो वहाए कढियुसि तॾहिं खां ॿियनि सां हथ अटकाइण छॾे ॾिनई। इन करे चइबो आहे त ज़हर ज़हर सां मरंदो आहे। ज़ाल जो संभरण ग़रीब जी शादी। ज़ालुनि खे तयारु थियण में आम तरह घणो वक़्तु लॻंदो आहे। पुट मां त घुमण हलण लाइ कॾहिं खां तयारु वेठो आहियां, पर माणे तयारु थी अचे त हलूं न। इन करे चइबो आहे त ज़ाल जो संभरण ग़रीब जी शादी। ज़ोर जी मेहंदी न लॻण। कंहिंखां बि ज़ोरीअ कमु कराइण ॾुखियो आहे। छोकिरीअ खे जे इहो रिश्तो पसंदि कोन्हे त इहो रिश्तो घणो वक़्तु न हली सघंदो। इन लाइ हरू भरू ज़िद न कयो, छो त ज़ोर जी मेहंदी न लॻंदी आहे। दर्जीअ जी सुई कॾहिं सुट में कॾहिं पट में।
इंसान हमेशा साॻी हालत में नथो हुजे। दरियानूमल कंहिं ज़माने में ज़मींदार हूंदो हो, पर विरहाङे सबबि हिंदुस्तान में आयो ऐं मज़ूरी करण लॻो। इन करे चइबो आहे त दर्ज़ीअ जी सुई कॾहिं सुट में कॾहिं पट में। दरिया भरते छोकर कुॾे, अॼु न ॿुॾे त सुभां ॿुॾे। ख़राब कमु कंदड़ कॾहिं न कॾहिं सज़ा भोॻे थो। हुन जी हलंदड़ बस मां ऑफिस जे भरिसां टिपो ॾेई लहण जी आदत हुई। हिकु ॾींहुं पाण संभाले न सघियो, किरी पियो ऐं टंग भॼी पियसि। इन करे चइबो आहे त दरिया भरते छोकर कुॾे, अॼु न ॿुॾे त सुभां ॿुॾे। दम दाल जो आकड़ पुलाह जी। ॿाहिरियों ॾेखाव। टोपण ॿटाकूं त एॾियूं हणंदो आहे ॼण त लखनि जो कारोबार पियो हलेसि। पुछा कई त पतो पियो त भाॼीअ जे दुकान ते कमु कंदो आहे। इन खे चइबो आहे त दम दाल जो आकड़ पुलाह जी। दाल बचन पाल। महांगाईअ जे ज़माने में भाॼियुनि ते ख़र्च करण बदिरां ग़रीब लाइ दाल सुठी आहे। राधा छा करे, ॿारनि खे रोज़ दाल मानी ठाहे ॾींदी आहे। अॼुकल्ह भाॼियुनि ते ख़र्च करण हिन जे वस जी ॻाल्हि कोन्हे। इन करे चइबो आहे त दाल बचन पाल। दाणे दाणे ते मुहिर। हर को पंहिंजो नसीब थो खाए। अच शाम अच, बिल्कुलु सही वक़्त ते आयो आहीं। मानी तयारु आहे, अची खाओ। इन खे चइबो आहे त दाणे दाणे ते मुहिर। दिलि खोटी उज़र घणा। कूड़ा बहाना ॻोल्हण। मोहन खे कमु करण ते दिलि न हूंदी आहे त हिकु न ॿियो बहानो पियो ॾींदो आहे। इन करे चइबो आहे त दिलि खोटी उज़र घणा। दिल लगी गधी से तो परी क्या चीज है। प्यार अंधो थींदो आहे। माइटनि कुमार जे लाइ सुहिणी सुठी शाहूकार घर जी छोकिरी ॻोल्हे रखी, पर हुन जो प्यार संदसि ऑफिस में कमु कंदड़ मामूली छोकिरी सां थी पियो। इन करे चइबो आहे त दिलि लगी गधी से तो परी क्या चीज। माइटनि कुमार जे लाइ सुहिणी सुठी शाहूकार घर जी छोकिरी ॻोल्हे रखी, पर हुन जो प्यार संदसि ऑफिस में कमु कंदड़ मामूली छोकिरी सां थी पियो। इन करे चइबो आहे त दिलि लगी गधी से तो परी क्या चीज है। दिलकारीअ खां मुंहुं कारो चङो। ॿाहिरीं सूंहं खां अंदर जी सूंहं सुठी आहे। माण्हू ॾिसण में कहिड़ो बि बदसूरत हुजे, पर हुन जा लछण सुठा हुअण घुर्जनि। इन करे चइबो आहे त दिलकारीअ खां मुंहुं कारो चङो। दिल्लीअ जा लड्डू खाओ त बि पछताए, न खाओ त बि पछताए। शइ जेका मिलंदी आहे त बि अफ़सोस थींदो आहे, न मिलंदी आहे त बि अफ़सोस थींदो आहे। शादी आहे दिल्लीअ जे लड्डूअ वांगुरु, कर त बि तकलीफ़, न कर त बि तकलीफ़। इन करे चइबो आहे त दिल्लीअ जा लड्डू खाओ त बि पछताए, न खाओ त बि पछताए। दुश्मन न दोस्त, ओझरे न गोश्त। दुश्मन ते कॾहिं बि भरोसो न करणु घुर्जे। मतां राकेश जूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधी हुन खे भाईवार ठाही। हू त शुरूअ खां ई असांजो दुश्मन आहे। इन करे चइबो आहे त दुश्मन न दोस्त, ओझरे न गोश्त। दूरबाश ख़ुशबाश। परे रहण सां सिक वधंदी आहे। गॾियल कुटुंब में रोज़ रोज़ झगड़ा थींदा हुआ। हाणे पुट जी बदिली ॿिए शहर थियण सां सभिनी जा झगड़ा बंदि थी विया आहिनि। पाण सभु हिक ॿिए सां सिक प्यार सां था हलनि। इन करे चइबो आहे दूरबाश ख़ुशबाश। देर पिया दुरुस्त थिया।
कॾहिं कॾहिं कम में देरि थियण सां वधीक सुठो थींदो आहे। नरेश जो क्लार्क मां सीनियर क्लार्क जो प्रमोशन कोन पिए थियो। इन करे हू ॾाढो परेशान हो। हाणे हुन जो सुठो कमु ॾिसी खेसि मैनेजर जो उहिदो मिलियो आहे। देस चोरी परदेस बिख्या। सुञाणप वारे हंध ते नंढो कमु करण में शर्म ईंदो आहे। जेके छोकिरा हिते नंढी वॾी नौकरी करण शान जे ख़िलाफ़ पिया सम्झनि, उहे ई विदेशनि में वञी होटलुनि में बैरर जी नौकरी बि कंदा आहिनि। दो दो धूर चने सर छाई। सभु हिक जहिड़ा निकमा। खुशहाल दास हेॾी महिनत करे दौलत हासिल कई, पर संभालण वारो केरु कोन्हे। वॾो पुटु जुआरी त नंढो पुटु शराबी, मतिलब त दो दो धूर चने सर छाई। दौलत न खां मांस विछोड़े। लालच पंहिंजनि खे बि जुदा कंदी आहे। सेठ धनराज जे गुज़ारे वञण खां पोइ संदसि ॿई पुट, जेके राम लक्ष्मण जी जोड़ी चवाईंदा हुआ, हिक ॿिए सां दौलत जे विरहाङे ते अची विढ़िया। इन करे चइबो आहे त दौलत न खां मांस विछोड़े। धड़ रेढो सिसी बाकड़ी। अणठह कंदड़। ही वरी कहिड़ा कपिड़ा पाए आयो आहीं, पैजामे सां गॾु टाए। इन खे चइबो आहे धड़ रेढो सिसी बाकड़ी। धकु हण धीउ खे त सिखे नुंहुं। पराए ॿार खे सेखारणो हुजे त पहिरियां ई पंहिंजे ॿार खे सेखारिजे। सेठ रोचलदास धीउ खे चयो सुम्हण महिल त टीवी न हलाए। हक़ीक़त में खेसि चवणो नुंहुं खे हो, जेका राति जो देरि ताईं टीवी हलाईंदी रहंदी हुई। इन खे चइबो आहे त धकु हण धीउ खे त सिखे नुंहुं। धन हुजे धूड़ में त चिमके नूर में। कंहिंजी मिल्कियत ॻुझी कान रहंदी आहे। भली हू कपिड़ा बिल्कुलु मामूली पाईंदो आहे, पर हुन जी चलत मां संदसि शाहूकारी पधरी थी पवंदी आहे। इन करे चइबो आहे त धन हुजे धूड़ में त चिमके नूर में। धण त धणी न त विकणो खणी। संभाल खां सवाइ शइ जो रखणु अजायो आहे। जे कारोबार शुरू कयो अथई त उन जी संभाल बि लहणु ज़रूरी आहे। जे संभाल न कंदे त पियो नुक़सान पवंदे। इन खां त उन खे विकिणी छॾणु बहितर आहे। इन करे चइबो आहे त धण त धणी न त विकणो खणी। धीअरु पराओ धन। धीअ में मोह न रखणु घुरिजे। धीउ जे शादी खां पोइ गोपाल असुल बेगानो थो लॻे। केतिरो सम्झायोमांसि त धीअरु पराओ धन आहिनि। धोबी धुए मालिक रोए। घटि दर्जे जो कपिड़ो। अहिड़ी महांगी बनारस जी साड़ी वरिती आहे, पर धोबी धोती त चीरूं चीरूं थी वई। मतिलब थियो त धोबी धोए मालिक रोए। धोबीअ जे घरां वई छू। लापरवाहीअ जो वहिंवार करणु। फाइल पास न थियण करे रोहन जो कमु रुकिजी वियो आहे ऐं नुक़सान पियो थिएसि, पर ऑफिस में क्लार्क थो चवे ॾिसां थो फाइल मिले नथो। इन खे चइबो आहे त धोबीअ जे घरां वई छू। धोबीअ जो कुतो न घर जो न घाट जो। रोलाक माण्हू कंहिं न कम जो। रोचल जे कपिड़े जे दुकान ते वेहे त ग्राहकनि सां न ठहे, ऐं जे घर जो कमु चइजेसि त पाण फुराए अचे। इन करे पिणसि चवंदो अथसि धोबी जो कुतो न घर जो न घाट जो। ॾाढो सोगाबो। पंहिंजे ज़ोर सां फ़ाइदो वठण वारो। सावित्री सालनि खां मंदर जे ॾाके ते वेही गुल विकिणंदी हुई। आयो जो गोप गुंडो सो संदसि टोकरी खणी परे उछलायई ऐं पाण अची ॾेरो ॼमायई।
वेचारी छा करे, छो त ॾाढो सो गाबो। ॾाची हाणे 10 त तोॾो हाणे 13। नंढा वॾनि खां बि ज़ोर हुजनि। गोपालदास पाण बि घणो ख़र्च कंदो आहे, पर उनजो पुटु त उन खां बि वधीक हथ फाड़ आहे। मतलब त ॾाची हाणे 10 त तोॾो हाणे 13। ॾाहो कांउ ॿिटंगो फासे। चालाक जी चालाकी हर हंधि न हलंदी आहे। ॿुधोई न, हू संजय सभिनी खे कूड़ा पेपर ॾेखारे प्लाट विकिणंदो हो। आख़िर पुलिस ई उनजो ग्राहक बणिजी हुनखे पकड़े वरितो। इन करे ई त चइबो आहे ॾाहो कांउ ॿिटंगो फासे। ॾाॾे आदम जूं ॻाल्हियूं करण। तमामु पुराणियूं ॻाल्हियूं करण। बाबा खे कहिड़ी ख़बर त दुनिया किथे पहुची वई आहे। काके सां वेहनि त उहे ई ॾाॾे आदम जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। ॾिठी मख को बि न ॻिहे। ॼाणी आणी ख़राब कमु केरु न कंदो। मुनीम दुकान मां गोभी हणी खूब पैसा कमाया। हाणे जो ख़बर पई आहे त हुनखे हिकु ॾींहुं बि न रखंदुसि, छो त ॾिठी मख को बि न ॻिहे। ॾिसजनि सेण त ठरनि नेण। सेणनि खे घणी इज़त मान ॾिबो आहे। गोबिंद राम जे घर संदसि पुट जो सहुरो ऐं ससु आया आहिनि। असुल घोरियो पियो वञे। सच चयो अथनि त ॾिसजनि सेण त ठरनि नेण। ॾिजे न त ॾुखोइजे बि न। कंहिंजो भलो न कजे त नुक़सान बि न कजे। जे दोस्त खे धंधे में मदद नथो करे सघीं त संदसि ग्राहक त न फिटाए, छो त ॾिजे न त ॾुखोइजे बि न। ॾींहुं आहे शींहुं। ॾींहं जो बिना डप जे हर को कमु थी सघंदो आहे। हींअर राति थी वई आहे। झंगल मां हलणु ॾुखियो आहे। सुबुह थियण सां हलबो, छो जो ॾींहुं आहे शींहुं। ॾुधो खीर थाणे न पवे। थी वियल ॻाल्हि खे मोटाए नथो सघिजे। छोकिरो नापास थियो त थियो, हाणे उनखे मार ॾियण मां कहिड़ो फ़ाइदो, छो त ॾुधो खीर थाणे न पवंदो। ॾुबरे ढोर खे मच्छर बि घणा। हीणे माण्हूअ खे घणियूं तकलीफ़ूं थींदियूं आहिनि। मोहन आहे कमज़ोर, इन करे हर हर पियो बीमार थिए। इन करे चइबो आहे त ॾुबरे ढोर खे मच्छर बि घणा। ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया सुख ॾुखनि रे। ॾुख ॾिसण खां पोइ सुख वधीक प्यारा लॻंदा आहिनि। निर्मला सॼी उमिरि ॾुख सही ॿार पालिया। हाणे पुट सुठो था कमाइनि ऐं सुखी आहे, तॾहिं त हुनखे सुखनि जो क़दुरु आहे। चइबो आहे त ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया सुख ॾुखनि रे। ॾेहु चवे पर ॾेराणी न चवे। पंहिंजनि जी थोरी ॻाल्हि चवण ते बि बुरो लॻणु। दुनिया वारा घटि वधि चवनि त उन्हनि जे चवण ते बुरो न लॻंदो, पर जे घर वारा तानो हणंदा त बुरो लॻंदो। चइबो कोन्हे त ॾेहु चवे पर ॾेराणी न चवे। ॾिनो पुटु छुटे जो। अॼु जे ज़माने में जेको ॾींदो तंहिंजो कमु थींदो। हरेश जो 50,000 जो बिल पास न पियो थिए। आख़िर 500 ख़र्ची ॾिनई त बिल तकिड़ो मिली वियुसि। इन करे चइबो आहे ॾिनो पुटु छुटे जो। ढगे खे ॻाढ़ो कपिड़ो ॾेखारणु। हरू भरू कंहिंखे चेड़ाइणु। गोपालदास खे गिदरे लफ़्ज़ खां चिड़ आहे। गोपालदास जे अॻियां गिदरो लफ़्ज़ चवणु आहे ढगे खे ॻाढ़ो कपिड़ो ॾेखारणु।